ॿिए पासे वांखे अपडेट कंदालूं। सईद गनीअ ॿियनि ते मंशियात जो विकिरो करण जी सरपरस्ती जो इल्ज़ाम लगायो वियो हो। सिंध हाई कोर्ट ऑपोजिशन लीडर हलीम आदिल शेख जी दरख़्वास्त रद्द करे छॾी आहे। बिल्कुलु नाज़रीन, अव्हांखे आगाह कयूं। चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट जी सरबराही में बरकुनी बेंच केस जी ॿुधणी कई आहे। सईद गनी ऐं ॿियनि ते केतिरा ई इल्ज़ाम आहिनि। हलीम आदिल शेख जो चवणु आहे त पुलिस जी जांच टीम सईद गनी ऐं ॿियनि खे बेगुनाह करार ॾिनो हो। आगाह कयूं पिया। सिंध हाई कोर्ट ऑपोजिशन लीडर हलीम आदिल शेख जी दरख़्वास्त रद्द करे छॾी आहे। चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट जी सरबराही में बरकुनी बेंच केस जी ॿुधणी कई। हलीम आदिल शेख जो चवणु आहे त सईद गनी ऐं ॿियनि ते केतिरा ई इल्ज़ाम आहिनि। पुलिस जी जांच टीम सईद गनी खे ऐं ॿियनि खे बेगुनाह करार ॾिनो हो। ॿिए राब्तो कयो आहे कराची में महताब शर सां। महताब, आगाह कजो। जी बिल्कुल बिशारत तव्हांखे ॿुधाईंदासीं हलीम आदिल शेख पारां हिकु दरख़्वास्त जेकी आहे जमो कराई, जेके उहा नाक़ाबिले समाज करार ॾेई छॾी आहे, जेको रद्द कई वई आहे। जेके कुझु देरि पहिरियों जी केस ॿुधी थी सिंध हाई कोर्ट में जेके अॻु में डॉक्टर रिज़वान जेके रिपोर्ट हिकिड़ी पेश कराई वई, जेकी हलीम आदिल शेख पारां वकील ऐं पाण हलीम आदिल शेख हुते पेश थिया। वकील चयो आहे त डॉक्टर रिज़वान रिपोर्ट जेकी जमो कराई हुनजे ख़िलाफ़ का कार्रवाई न थी सघी आहे। वकील हलीम आदिल शेख जो चवणु हो त मूजिबि सूबाई वज़ीर जो भाउ जेका मंशियात फरोशी जी सरपरस्ती कंदा आहिनि, जेके हुनजे ख़िलाफ़ का बि मिलती कार्रवाई न थी सघी आहे। ड्रग्स फिल्टर जी जेका जॾहिं उहो लफ़्ज़ जुमिलो इस्तेमालु कयो वियो तॾहिं चीफ जस्टिस बरकुनी बेंच खां बि मां सुवाल पुछियो त हिनजी उर्दू में माना छा हूंदी आहे, तव्हां कहिड़ा इल्ज़ाम हणी रहिया आहियो। मंशियात फरोशन वकील जो चवणो त मंशियात फरोश जेके आहिनि उनजे ख़िलाफ़ विमल ताईं का बि कार्रवाई न थी सघी आहे। ऐं जेके कुझु माण्हुनि लाइ कार्रवाई जेकी वॾी अहम कार्रवाई आहे उहा विमल ताईं न थी सघी आहे। ऐं हुन वधीक वकील जेको इल्ज़ाम चयो आहे त सॼी दुनिया ॼाणे थी त मंशियात जा वापारी केरु आहिनि। हलीम आदिल शेख पारां जे वकील पारां जेको आहे चीफ जस्टिस जेके रिमार्क्स ॾिना आहिनि ऐं चीफ जस्टिस पारां इहो चयो आहे त दुनिया खे उहा कहिड़ी ख़बर आहे त केरु मंशियात कंदो आहे। वकील हलीम आदिल शेख चयो आहे त जेके अहम माण्हू आहिनि उनजे ख़िलाफ़ विमल ताईं का बि कार्रवाई न थी थिए। जेके कुझु माण्हू आहिनि जंहिंजे ख़िलाफ़ कार्रवाई थिए, बाक़ी जंहिंजे कुझु जेके उनजा नाला लिस्ट कढिया विया आहिनि। महिरबानी अव्हां जी अपडेट करण लाइ।